अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदऊ राज़िक रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो। शाह साईं जे हिन ख़ूबसूरत बैत सां पाण शुरुआत कयूं था सिंध वॉइस जी हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन जो जेका पाण सजाई आहे पाकिस्तान जे अॼु 79 आज़ादी जे ॾींहं जे हवाले सां, जिते पाण आज़ादी खे त सेलिब्रेट कंदासीं ई सही, पर इन सां गॾोगॾु पाकिस्तान जो जेको 79 सालनि जो सफ़र आहे उन ते बि रोशनी विझंदासीं ऐं इन जे बैकग्राउंड में जेका हिकिड़ी तारीख़ी जिदोजहद थी उन खे बि पाण अॼु यादि कंदासीं। छो जो 14 अगस्त रुगो तारीख़ जे वर्कनि में लिखियल को अंग कोन्हे, पर 14 अगस्त पंहिंजो पाण में हिकिड़ी तारीख़ आहे जेका असांखे अज़ीम जेका जिदोजहद आहे उन जी यादि ॾियारे थी। लाज़वाल क़ुर्बानीनि जी हिकिड़ी दास्तान आहे ऐं गॾोगॾु हिकु अहिड़े ख़्वाब जी साबिह आहे जेका ॾहाकनि ताईं उन वक़्त जे मुस्लमाननि ॾिठो ऐं कई ॾहाकनि ते ॿधल हिकिड़ी तारीख़ी जिदोजहद खां पोइ पाकिस्तान जी सूरत में अॼोके ॾींहं ते 14 अगस्त 1947 ते ही पाकिस्तान जी सूरत में ख्वाब साबियां बणियो। आऊं इरफान महबूब ऐं ताहिरा वज़ीर इन नंढड़े सफ़र में तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतूं हूंदियूं जन सां पाण इन ते ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। ताहिरा, कीअं पिया ॾिसो अॼोके ॾींहं खे, उन जी अहमियत खे, ऐं केतिरो स्पेशल डे आहे अॼु ही तव्हां असां सभिनी जे लाइ? थैंक यू इरफान। ऐं अॼोको ॾींहुं त नो डाउट हिकु तमामु वॾी जिदोजहद खां पोइ असांखे हिकु आज़ादी जो वारो ॾींहुं आहे। असां तमामु घणी ख़ुशी महसूसु करे आहियूं ऐं असांजी सिंध वॉइस जी जेका टीम आहे हिन ऐं अॼोके ॾींहं खे तमामु बहितर नमूने सां बहितरीनु नमूने सां उनखे सेलिब्रेट करे पई। ऐं अॼोकी इहा जेका ट्रांसमिशन असां सजाई आहे इन में ट्रांसमिशन में असांजा मुख़्तलिफ़ महिमान हूंदा, मुख़्तलिफ़ शख़्सियतूं हूंदियूं जेके असां सां गॾु इन ट्रांसमिशन में असां सां गॾु मौजूदु हूंदियूं। हिन वक़्तु जेके असां सां महिमान मौजूदु आहिनि उन्हनि जो मां तारुफ़ कराईंदी हलां। ब्रिगेडियर रिटायर्ड तारिक लाखेर साहब असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। ऐं कृष्णा कोल्ही पीपल्स पार्टी सेनेटर असां सां गॾु बि हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। ऐं सना ख़ान सिंगर आहिनि, उहे बि असां सां गॾु हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। सभिनी महिमाननि खे भली कार चवां थी। सर, तव्हां खां मां ॼाणणु चाहींदमि अॼोको ॾींहुं पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं, 79 सालनि जो ही सफ़र, इन सफ़र खे अव्हां कीअं पिया ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। थैंक यू हिन ॾींहं ते पाण सां गॾु विहान जो दावत जो। ऐं हे हिकिड़ो ख़ुशी जो ॾींहुं आहे त 79 सालगिरह मल्हायूं पिया उन मुल्क जी जेके असांजे वॾनि कोशिशि करे आज़ादु करायो ऐं हिकिड़ो टू नेशन थ्योरीअ जो ॿिनि क़ौमुनि जी हिकिड़ी थ्योरीअ ते आयो। ऐं इन्हनि 79 सालनि में असां जेको ॾिठो त जेको असांजे वॾनि जी सोच हुई उहा 100% सही हुई। ऐं हींअर जॾहिं असां 1926 में इहो 2026 में ॾिसूं पिया त जेको कुझु ॿाहिरि हले पियो, जेको कुझु असांजे उसे पासे हले पियो, त इहो अहसासु थिए थो त असांजा वॾा, असांजा जेके मोतबर हुया, असांजा जेके अमीर हुया, उहे केतिरा डिघी सोच वारा ऐं केतिरी सुठी सोच वारा हुया जो अॼु असांजे फ्यूचर जे कारण उहो उन ज़माने में सोचे करे इन्हनि हुया स्ट्रगल कई। सो शुक्र अलहमदुलिल्लाह त अॼु असां 79 साल खां पोइ वेठा आहियूं, तव्हां आज़ादु वेठा आहियूं, असांजे मथां कंहिं ॿिए क़ौम जो को उहो प्रेशर ऐं परेशानी कोन्हे का जेके ॿियनि घणनि इलाइक़नि में मौजूदु आहे। सो असांखे इन पुराणनि सालनि खे ॾिसणो आहे ऐं इन खे इहो सोचणो आहे त जेको कुझु असांजे वॾनि कयो, असांजे पोयों जेके कंदा आया, असांखे इन शइ खे अॻिते वधाइणो आहे ऐं उहा उमेदु ऐं हिकिड़ो रोशनीअ जो जेको सफ़र इन में पंहिंजो किरदारु अदा करणो आहे। सही। अच्छा मैडम, तव्हां कीअं था ॾिसो? छो जीअं लाखेर साहब बि चयो त तव्हां असां हिकिड़े आज़ादु देश में अखि खोली आहे न, लफ़्ज़नि जी हद ताईं त ठीकु आहे, असीं खणी आज़ादी जी हिकिड़ी बहितरीनु डेफिनेशन बि कयूं, पर शायदि असांखे उहो अंदाज़ो न हूंदो त आज़ादी केॾी वॾी नेमत आहे। सो तव्हांजी नज़र में आज़ादी केॾी वॾी नेमत आहे, उन जी अहमियत छा आहे? बिल्कुलु, थैंक यू सो मच। तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं इन स्पेशल ट्रांसमिशन में मूंखे घुरायो हुयो ऐं मूंखे हिते पंहिंजो मौक़ुफ़ रखण जी मूंखे टाइम ॾिनो। बिल्कुलु, आज़ादी हिकु इंसान जे लाइ जेका ख़ासि जॻह हूंदी आहे, जेका उनजे लाइ जेको इंसानु चाहे थो त आज़ादु माहौल में जीअं, आज़ादु माहौल में रहां, आज़ादु साह खणां,
अहिड़े माहौल जेको पाकिस्तान ठहियो बेशक इस्लाम जे नाले सां आहे, लेकिन हुन में रहंदड़ ॿियूं बि खोड़ क़ौमूं आहिनि, जीअं हिंदू आहिनि, क्रिश्चन आहिनि, ॿियूं बि जेकी तबका जेकी कम्यूनिटी रहे पई, उहे असां ईअं कॾहिं ईअं सोचियो न त असां को इस्लामी मुल्क में रहूं पिया, या असां सां को ॿिए नंबर वारो शहरी जो रवैयो असां सां रखियो पियो वञे, या अहिड़ो असां कॾहिं नोट असां कॾहिं महसूस ई कोन थियो आहे, छो त असां आज़ाद मुल्क में रहूं पिया। ऐं जीअं काजा मोहम्मद अली जिन्ना साहब जो जेको 11 अगस्त ते हिकिड़ी अहम उन्हनि जेको तकरीर कई, उन्हनि उहो पाकिस्तान उहो साबित करे ॾेखारियो आहे त पाकिस्तान में रहंदड़ हर मज़हब जो माण्हू आज़ादु आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां जीए सघे थो, पंहिंजी मर्ज़ी सां जेको जंहिं तरीक़े जी वर्शिप करणु चाहे उहो करे सघे थो, ऐं जेको दिलि करे जिते रहणु चाहे, जिते जेको करणु चाहे उहो करे सघे थो। ऐं उहो सभु असां सां बिल्कुलु असां उहो सॼो असां कयूं पिया। मुंहिंजो तालुको तव्हां ख़बर आहे थरपारकर सां आहे, ऐं थरपारकर बैकवर्ड एरिया आहे, ऐं लेकिन मूं कॾहिं इहो सोचियो बि न हो त आउं पाकिस्तान जे आला ऐवान ताईं बि पहुची सघां थी, उनजी मेंबर थी सघां थी, सेनेट चेयर करे सघां थी। 2 चकर मूं कयो आहे, मूंखे प्राउड ऑफ पाकिस्तान जो मूंखे अवॉर्ड मिलियो आहे, त उहो हिकु सिर्फ़ु पाकिस्तान में थी सघे थो, ॿियो किथे मुमकिन कोन्हे इहो। त आज़ाद मुल्क आहे तॾहिं इहो मुमकिन आहे, अगरि आज़ाद न हुजूं हा त शायदि इहो न हुजे। सना खान सिंगर आहिनि ॾाढियूं ज़बरदस्त, ज़रूर आपसे सुनेंगे हम कोई ना कोई खूबसूरत मिली नगमा, लेकिन इससे पहले हल्की फुल्की बातचीत ज़रूरी है। आज़ादी का दिन है और आज़ादी के दिन हम यहाँ बैठे हुए हैं, आप कैसे देखती हैं आज़ादी के इस दिन? सबसे पहले तो अस्सलाम वालेकुम, आप दोनों खैरियत से हैं? अल्हम्दुलिल्लाह। हाँ, तो मैं आज़ादी को देखती हूँ कि मैंने अपने इन 27 सालों में आज़ादी से ज़िंदगी जी है, कि कोई रोक टोक नहीं है। हालांकि मैं क्रिश्चियन हूँ, एक मुस्लिम कंट्री में रहती हूँ, और लेकिन हमें हर बेनिफिट मिला है जो एक मुस्लिम्स को मिलता है, ठीक है। स्टडी में हो गया, या मैं जो शोबिस के हवाले से बात कर लूँ, तो मुझे हर तरह की आज़ादी है, और मैं अपने आप को बहुत लकी महसूस करती हूँ कि मैं पाकिस्तान में हूँ। तो ज़्यादा गुफ्तगू तो नहीं करूँगी, क्योंकि मैं एज अ सिंगर यहाँ पे आई हूँ, और मैंने जो आज नगमा लिखा है तो वो सब इसी थीम पे लिखा हुआ है। हमारे बुजुर्गों ने जो कुर्बानियाँ दी, हम जो जवान शहीद हुए हैं, उन्होंने कुर्बानियाँ दी और हमें एक आज़ाद मुल्क मिला है, और हम आज़ादी से सांस ले सकते हैं। बिल्कुल अदर्स कंट्री में देख लें तो मतलब मैं नहीं समझती कि शायद इस तरह का माहौल होगा। ठीक, तो क्या सुना रही हैं आप हमें? मैं अपना लिखा हुआ ये नगमा आपको सुनाऊंगी। बिस्मिल्लाह। ये अभी कुछ दिन पहले ही रिलीज हुआ है, और ये मैंने कंपोज भी खुद किया है और लिखा भी खुद है, और इसका जो म्यूजिक है वो मोहतशीम फैसल ने बनाया। और हम देखते हैं कि ये आज़ादी की बड़ी निशानी है कि आपने लिखा भी खुद है, और सारे काम खुद की हो रही हैं, और हमें सुना भी रही हैं। हाँ जी, बिल्कुल। मेरा दिल और मेरी जान, मेरा प्यारा पाकिस्तान, तुझ पर है कुर्बान मेरे फौजी जवान। चांद और तारा
ज़बरदस्त ज़बरदस्त बहुत खूब ज़बरदस्त बहुत खूब Excellent. तू सलामत रहे पाकिस्तान थैंक यू मैडम तव्हां खां इन ई हवाले सां पुछणु चाहींदमि त जीअं ही पाकिस्तान जे आज़ादी जो सफ़र आहे 79 साल गुज़रिया इन आज़ादी जे सफ़र में औरतुनि जो कहिड़ो किरदारु रहियो आहे औरतुनि बि भरपूर इन में किरदारु अदा कयो आहे बिल्कुलु औरतुनि जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे शुरू खां वठी करे ऐं अञा बि उनखे सुठी तरीक़े सां उनखे ॾाढी सुठी औरतुनि जे लाइ स्पेस आहे उन करे पंहिंजो पाण विञराइनि पियूं हर इदारे में वञी तव्हां ॾिसो हर डिपार्टमेंट में किथे बि तव्हां औरत पंहिंजे पाण खे विञरायो आहे ऐं बिल्कुलु। वॾो किरदारु उन्हनि अदा कयो आहे हाणे फ़ौज में बि औरत आहे पुलिस में बि आहे त हर डिपार्टमेंट में ॾिसूं हर था हर department शोबे में आहे हींअर बि हर ॾिसो शोबे असीं में आहे, एकियत में वेठा आहियूं बिल्कुलु त बिल्कुलु सभिनी जो बराबरि जो ई राइट आहे पाण विञराइनि बि पिया ऐं अच्छा इन जदोजहद में त न रुगो औरत पर हर तबके ऐं हर उमिरि जो जेको बिल्कुलु, माण्हू आहे उन बिल्कुलु में कंट्रीब्यूशन कयो आहे उन जी जदोजहद शामिल आहे लेबर तबिके खां वठी हर माण्हू पंहिंजे पाण नौजवाननि जो हिकिड़ो हा, शानदार किरदारु रहियो आहे हिन में अच्छा त लाखिर साहब अॼु पाण मतिलबु ॾाढो नचूं था कुॾूं था ऐं शानदार तरीक़े सां असीं सेलिब्रेशन बि कयूं था रोडनि रस्तनि ते असीं वञूं था उते सिंगारियल आहिनि असां जूं इमारतूं रोड रस्ता नौजवान असांजा ॾाढे शानदार तरीक़े सां उनखे सेलिब्रेट कंदा पर थोरो एजुकेट करणु ज़रूरी आहे त आख़िर ज़रूरत पेश छो आई 79 साल पहिरियां त भई पाकिस्तान नाले हिकिड़ो आज़ाद ख़ुदि मुख़्तियार ऐं अलॻि वतन बि हुजे ॾिसो इहो तव्हां तमामु सही ॻाल्हि कई त अॼुकल्ह जे नौजवाननि खे इहा ख़बर त आहे त अॼु 14 अगस्त ते ॿाहिरि निकिरणो आहे हा मोटरसाइकिलुनि जा पंहिंजा वठणा आहिनि। साइलेंसर कढणा आहिनि ऐं झंडा वठणा आहिनि पर इन खां अॻु में जो इन ते अचूं इन ते कृष्णा जेके ॻाल्हि कई न त लेडीज़ जो औरतुनि जो जेको किरदारु आहे त ॾिसो हे 79 साल खां अॻु में बि ऐं 79 साल जो जेको सफ़र रहियो आहे इन में बि इहे जेके मर्द ऐं औरतूं हुयूं औरतुनि त पंहिंजो डायरेक्ट किरदारु अदा कयो चाहे बीबी फातिमा जना हुजे या असांजो ॿियो जेके ख़ासि तौर ते लीडर औरतूं हुयूं पर उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि मर्दनि खे जेको पोयों सपोर्ट करण वारियूं हुयूं चाहे उहो क़ाइद आज़म हुजे त उनखे सपोर्ट जेतिरी बीबी फातिमा जना कयो या उन सां गॾु चाहे सर गुलाम हिदायतुल्ला हुजे या ॿिया जेके बि हुजनि सभिनी जे पोयां हुननि जो फैमिलीज़ जो ज़ालुनि जो औरतुनि जो माइरुनि जो ऐं नियाणियुनि जो बिल्कुलु सर इहो ई आहे न त ही चवंदा आहिनि न त हिकिड़ी चवणी बि आहे त हर कामयाब मर्द जे पोयां बि हिकु औरत जो किरदारु हूंदो आहे मज़बूत किरदारु हूंदो आहे औरत बिल्कुलु जो। इहो 100% सही ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां घर में सुकून में न आहियो ऐं तव्हांखे घर में सपोर्ट नथी मिले त तव्हांजी एफिशिएंसी घर खां ॿाहिरि जेके आहे न उहा हाफ खां बि घटि थी वेंदी आहे ऐं जेकॾहिं ॿाहिरि तव्हां एफिशिएंट आहियो त इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे पोयों घर में तव्हांजी माउ खां तव्हांजी वालदा ॾाॾी नानी माउ औरत जेके बि घर में आहिनि उहे तव्हांजी पोयां सपोर्ट में बीठियूं आहिनि सो इहो असांखे हमेशह एक्नॉलेज करणु खपे ऐं असां जेको हुनखे कॾहिं कॾहिं उहो गैरत जे ऐं मुड़ुसाइप जी ॻाल्हि कंदा आहियूं न त भाउ असांखे औरतुनि खे नाहे उनजी अहमियत ॾियणी सो इहो टोटली ग़लति सोच आहे त उहो औरत जो किरदारु हमेशह रहियो आहे रहंदो ऐं हाणे त वरी वधी वियो आहे जे तव्हां इरफान ॻाल्हि कई त अॼु जे हिन कोरम में असां माइनॉरिटी आहियूं तायरा खां वठी कृष्णा ऐं असांजी मैम जेके आहिनि सो इहो त हिकिड़ो पॉज़िटिव चेंज आयो आहे हाणे ॿियो जेको सुवालु तव्हां पुछो त ज़रूरत छो पेश आहे अॼु इहा सुवाल जो अमली जेको जवाबु आहे उहो तव्हांखे नज़र थो अचे पियो इंडिया में उहो जवाबु नज़र थो अचे मतिलबु अमेरिका जी सोसाइटी हुजे या यूरोप जी सोसाइटी हुजे या स्पेन जो बॉर्डर हुजे जिते माण्हू वञनि था ऐं उते हुननि खे पंहिंजे क़ौमियत जे लिहाज़ ते या पंहिंजे हुनजे मज़हब जे लिहाज़ ते सेग्रीगेट करे अलॻि करे कंहिं न कंहिं तरीक़े सां इल्ज़ामनि जो बि तशदुद जो बि ऐं हुन जो हिकिड़ो अहिड़ो रवैये जो जेको ॾिसणो थो पए जो उहो माण्हुनि खे अहसासु थिए थो त यार मां कहिड़े मुल्क में रहां थो पियो अॼु बाबरी मस्जिद जो वाक़ियो हुजे या बॉम्बे ब्लास्ट जो वाक़ियो हुजे या कहिड़ो बि हुजे ऐं मां चवंदो आहियां त बाबा हे जेको हिंदुत्व
जो जेको मोदी साहब उते नज़रियो हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो आहे उहो हिकिड़ो अहिड़ो कॉन्सेप्ट आहे जेको असांजे माण्हुनि जे कारण वधीक ज़रूरी आहे उनखे सम्झणु त उहा असुली मक़सदु हुते हुननि जो इहो हुयो जेको हाणे ज़ाहिर थी चाहे उहो RSS हुजे चाहे उहो हुननि जा गिरीश शकना जा हुजनि उहो चाहे अमित सिंह हुजे या हुनजो जय शंकर हुजे जेको हुनजो फॉरेन मिनिस्टर आहे हुननि जे ॻाल्हाइण मां हुननि जे पॉलिसीज़ मां हुननि जे BJP हाणे अटल बिहारी वाजपेयी साहिब जी जेकी BJP हुई उहा ट्रांसफॉर्म थी टोटल अॼु मोदी ऐं अमित सिंह वारी BJP थी वई आहे जंहिंमें मुस्लमाननि जी क्रिश्चन जी जेका बि अक़लियती आहे। सिखनि जी सिखनि जहिड़ो जेको स्टॉन्च सपोर्टर हुयो हिंदू कॉज़ जो जॾहिं जवाहरलाल नेहरू जॾहिं सिखनि जे बनरा सिंह खे हिननि खे चयो त तव्हां असां सां गॾु थियो त उन वक़्तु पाकिस्तान जो ठाहिण वारो असांजो कायद मोहम्मद अली ज़ारा हुननि खे इहो चयो त तव्हां जेको बि जेकॾहिं अचणु चाहियो था त मां तव्हांजा शर्त पाइण खां अलावा ई मां तव्हांखे सही करे ॾेई सघां थो पर उहो उन वक़्तु होॾे हलिया विया ऐं हाणे हींअर उहो ख़ालिस्तान वारी मूवमेंट आहे चाहे उहो कैनेडा में हुजे चाहे यूरोप में हुजे या इंडिया जे अंदरि हुजे हाणे सिखनि जी एॾी मज़बूत कम्यूनिटी जेके फ़ौज में बि मौजूदु वेठा आहिनि उते हुननि जा जनरल बि आहिनि ब्रिगेडियर बि आहिनि सिपाही बि आहिनि उहे पंहिंजो पाण खे एलिनेटेड फील था कनि अलॻि फील था कनि कमज़ोर फील था कनि मुस्लमान हुए उते भित सां लॻी विया आहिनि क्रिश्चन्स जा जेके तव्हांजे मुंहिंजे ख़्याल में त ओवरऑल इंडिया में हिन टाइम ते 27 सेपरेटिस्ट मूवमेंट हलनि थियूं पियूं जंहिंमें 5 जेके आहिनि सो क्रिश्चन जूं आहिनि 2 सिखनि जूं आहिनि कुझु मुस्लमाननि जूं आहिनि बाक़ी माओ ऐं जेके तामिल आहिनि या उहे आहिनि जेके होॾे मथे कनि था पिया कलकत्ता खां मथे सो इहो छाजो इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे त बाबा जेकॾहिं को बि डोमिनेंट हिकिड़ो थिए या नंढनि माण्हुनि खे तंग कंदो त उहे माण्हू पंहिंजे लाइ का सुठी साफ़ आज़ादु जॻह ॻोल्हींदा ऐं असांजे वॾनि खे शाबस आहे सलाम आहे उन्हनि खे जो उन्हनि अॼु खां 80 साल अॻु में इहा ॻाल्हि कई उन में असां जूं ग़लतियूं घणियूं आहिनि असां जूं ग़लतियूं संभालण वारनि जो पोयरनि जो ग़लतियूं घणियूं आहिनि जो असां उनखे उते संभाले ॿिन्ही हथनि में संभाले बांग्लादेश अलॻि थी वियो पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो हाणे उन एतिरे इन्वेस्टमेंट जे बावजूदि बि हुननि खे बि अहसासु इहो थियो आहे त वाह इहो उन ज़माने में असांखे विढ़ायो वियो हो असांखे अलॻि कयो वियो हो हाणे जेकॾहिं मुल्क गॾु नथा थी सघनि त दिलियूं त गॾु थी सघनि थियूं ऐं क़ौमूं त गॾु थी सघनि थियूं सो इहो जेको तव्हांजे सुवाल जो जवाबु अॼु बिल्कुलु वाज़े आहे गुज़िरियल 30-40 सालनि जी जेकी पॉलिसी इंडिया में इहा सराउंडिंग में ॾिसूं था पिया सो तव्हां बि ॾिसो था पिया यू आर अ यंग मैन ताहिरा ॾिसे थी पई तव्हां रोज़ु ख़बरुनि में सोशल मीडिया ते त इंडिया में छा थो थिए पियो सो असांजो अलॻि थियण जो मक़सदु ई इहो हो ब्रिटिशर्स विंस्टन चर्चिल या उन ज़माने में जेके हो अलॻि करणु चाहिनि पिया हुननि जे कारण त असां लोड हुयासीं छो जो 2nd वर्ल्ड वॉर खां पोइ उहो चवनि पिया त असां निकिरूं ऐं हितां छो जो हिते माण्हुनि जो रेजिस्टेंस अची वई पर जेको इंडिया जा हिंदुनि जेको आइडिया हो महात्मा गांधी जो त असां सां गॾु रहूं उहा त हुनजी हिकिड़ी सुठी सोच हुई पर काइदे आज़म जेको हुननि खे असेसमेंट कई हुई त उहा मां मुस्लिम लीग बि कोन ठाहियां मां कांग्रेस में काइदे आज़म कांग्रेस में हुयो ॿिया असांजा सभु जेके लीडर हुआ कांग्रेस में हुआ कांग्रेस में वञी जॾहिं हुनखे अंदरि उते अहसासु थियो त हिते त ॿाहिरों त जेके दौल आहिनि उहे ॿिया आहिनि पर अंदरि जेको काज आहे उहो त ॿियो थो थिए पियो हिते त असांजे कारण को फ्यूचर में का ग्रोथ या इंडिपेंडेंट ग्रोथ नज़र नथी अचे त उन टाइम ते हुननि इहो सोचियो त हाणे कांग्रेस खां रस्ता अलॻि कयूं ऐं मुस्लिम लीग नून 1906 में ठही बांग्लादेश में ऐं इहा बि तव्हांखे ॾिसणो आहे त मुस्लिम लीग नून ठही बांग्लादेश में बांग्लादेश जा उहे लीडर्स जेके आहे उहे इन इस्लामिक मूवमेंट जो किरदारु एक्चुअली किरदारु उतां जा हुआ ऐं उन्हनि उहा सोच कई आहे जेके अॼु असांखे फ़ाइदो थिए पई सही अच्छा सर हाणे आज़ादी हासिल कईसीं इहो यकीनन हिकिड़ो वॾो कारनामो आहे जदोजहद बि हुई
पर मां सम्झां थो इन खां वॾो कारनामो वरी इहो आहे तव्हां 79 सालनि ताईं उन आज़ादी खे मेंटेन कंदा पिया अचो। त हाणे अॼोको ॾींहुं रुगो नचण कुॾण जो बि कोन्हे, आज़ादी खे सेलिब्रेट करण जो बि ख़ाली न आहे, पर इन ॾींहुं असांखे उन्हनि शहीदनि खे बि सलाम करणु खपे, ख़िराजी अक़ीदत पेश करणु खपे, जेके 47 खां पोइ अॼु ताईं, अॼु सूदो 2026 ताईं क़ुर्बानियूं बि ॾींदा पिया था अचनि। त असीं अॼोके ॾींहं ते बहितर तरीक़े सां उन्हनि खे ख़िराज कीअं पेश करे सघूं था? सभिनी खां पहिरियों त तव्हां शाबस आहे तव्हांखे जो तव्हां पंहिंजे सोच में इहो हिकिड़ो सुवालु उथारियो, हिकिड़ो क्वेश्चन रेज़ कयो, त इहो ई मतिलबु ख़राज आहे त असां नाशुकराना आहियूं। असां शुक्रगुज़ार आहियूं अलाह जा जो इहो मुल्क ठाहे ॾिनई, ऐं असां उन शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि माण्हुनि जा, उहे चाहे औरतूं हुजनि, मर्द हुजनि, ॿार हुजनि, जेके 1947 में क़ुर्बान थिया या जेके उन खां पोइ जेको आज़ादीअ खे मेंटेन करण में 71 जंग, 48 जी जंग हुजे, ऑपरेशन जिब्राल्टर हुजे कश्मीर वारो, 65 वारी जंग हुजे, 71 वारी जंग हुजे, या सियाचिन जी जंग हुजे, या जेके बि असांजो हींअर ताईं जंगूं थियूं आहिनि। पर जंगुनि खां अलावा मतिलबु हे कृष्णा सेनेटर वेठी आहे, हे बि त उते पंहिंजो जंगियूं विढ़नि थियूं पियूं उते सेनेट जे अंदरि पाकिस्तान जे उन SOPs खे, कानूननि खे। तव्हां हिते जंग विढ़ो था पिया, यू आर मतिलबु तव्हां बि त सोल्जर इन सिविल कपिड़नि में सोल्जर ई आहियो न। हूअ मैम सोल्जर आहे जो हिकिड़ो नगमो लिखे थी ऐं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे जज़्बो वधाइण जे कारण। सो इहे त उहे माण्हू जेको हर किरदारु अदा कंदा रहनि था, पर जेको सभिनी खां वॾो किरदारु आहे, असां त ज़बानी ॻाल्हियूं कयूं था, पर सभिनी खां वॾो किरदारु त उन्हनि जो आहे जिन पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं आहिनि। छोजो जान निसारी जेकी आहे उहो चवंदा आहिनि त घणा माण्हू सब्जी फ़रोश हूंदा आहिनि, के गोश्त फ़रोश हूंदा आहिनि, के हूंदा आहिनि, ऐं हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जान फ़रोश जेके जान निसारी कंदा आहिनि। उहे पंहिंजे चवंदा आहिनि त मुंहिंजे मुल्क तां मुंहिंजी जान बि क़ुर्बान आहे। सो उन्हनि खे असांखे सलाम करिणो आहे, असां उन्हनि खे उन्हनि जे उन यकीन खे क़ाइमु रखिणो आहे त उहा असां मुल्क लाइ जो जान ॾिनी, इहो मुल्क असांजे सुञाणे थो, अॼु असांखे यादि बि करे थो, ऐं असांजे पोयनि जे कारण उहो ख़्यालु बि रखे थो। पर उन सां गॾोगॾु वरी जेकी नई नस्ल आहे उन्हनि खे बि उहो सबक़ु पढ़ाए थो त तव्हां हिन कम ते पोइते न हटिजो। मुल्क जे दिफ़ा जे कारण, मुल्क जी हिफ़ाज़त जे कारण, मुल्क जी बहितरीअ जे कारण तव्हांखे जेकॾहिं को ॾुखियो कमु अचे थो त बि उहो तव्हां कयो ऐं मुल्क खे अॻिते वधायो। बिल्कुलु जी जी मैडम, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि, ही जेको असां हाणे बि ॻाल्हि कयूं पिया, जीअं सर बि ॻाल्हि कई, इरफान बि ॻाल्हि कई, त असां माइनॉरिटी में हिते वेठा आहियूं। जेके अक़लियती बिरादरी आहे उहा पाकिस्तान में पंहिंजे पाण खे केतिरो महफ़ूज़ सम्झे थी, छाकाणि त असीं जेकॾहिं हिनखे कंपेयर कयूं इंडिया सां, भारत सां, त उते अक़लियती बिरादरी मतिलबु जीअं असांजी मुस्लिम कम्यूनिटी आहे त उते उन्हनि खे उहो माहौल जेको आहे उहो नथो प्रोवाइड कयो वञे। बिल्कुलु हिते हर माण्हू, जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई, हर माण्हू चाहे मर्द हुजे, औरत हुजे, ॿार हुजे, औरत पोड़ो हुजे, हिंदू हुजे, मुस्लिम हुजे, हर कोई पंहिंजे पाण खे आज़ादु सम्झे पियो ऐं आज़ादी सां हिते ज़िंदगी गुज़ारे पियो। हिते माइनॉरिटी जी उहा त ॻाल्हि ई तव्हां ॾिसो त असांजो आइन असांखे इजाज़त पियो ॾिए, असांजा इदारा असांजे सां बीठल आहिनि, थोरो बि का इशू थिए थो असांजा इदारा फैसिलिटेट थिए थो। त इहो त सवाल ई कोन थो पैदा थियनि त मिनॉरिटी जा, पाकिस्तान में मिनॉरिटी जा मेजॉरिटी जी त ॻाल्हि ई कोन रही आहे। ऐं असांजो झंडो जेको आहे उहो ई हिन जी अलामत आहे, ऐं असां सभु गॾु वेठा आहियूं, उहो बि इन जी अलामत आहे। ॿ माइनॉरिटी कैंडिडेट सां गॾु वेठा आहिनि, हिकिड़ो तव्हां मुस्लमान खे विहारियो आहे, हिकिड़ो क्रिश्चन, हिकिड़ो कोली। सो इहो वॾो हिकिड़ो चेंज आई आहे। ऐं बाक़ी तव्हां असांजे असेंबली में ॾिसो, पंहिंजे पार्लियामेंट हाउस में तव्हां वञी ॾिसो त ते तमामु वॾा आहिनि। सिंधी असेंबली तव्हां परे न वञी सिंधी असेंबली में ॾिसो त असांजा मिनिस्टर बि आहिनि, क़ौमी सूबाई असेंबली जा एडवाइज़र बि आहिनि, MPA बि खोड़ आहिनि। त उहा त ॻाल्हि ई कोन रही आहे न त मिनॉरिटी आहे या मेजॉरिटी आहे। लेकिन इहो आहे पंहिंजो रोल जेको प्ले कनि था, उहो जीअं सर ॻाल्हि कई त हर माण्हू पंहिंजी आज़ादी खे सेलिब्रेट बि करे पियो ऐं उनजी हिफ़ाज़त बि करे पियो मुल्क जी।
ऐं जेतिरो जंहिंखां जेतिरो थी सघे पियो न उहो उन तरीक़े जो करे पियो। हाणे इंडिया में तव्हां ॾिसो उते जेके जीअं कोली भील या मेवाड़ जी मुंहिंजी कम्यूनिटी आहे, इहे इंडिया में बि महफ़ूज़ न आहिनि। उते उन्हनि खे लो तबिके जो उन्हनि खे उते बिल्कुलु ठपो लॻायो वियो आहे तबक़ाती निज़ाम में हिन में तबक़ाती निज़ाम, त उते बि हू महफ़ूज़ न आहिनि जिते जेतिरा असां हिते महफ़ूज़ आहियूं। असां इहो फ़र्क़ु न रखियो आहे त तव्हां कोली भील आहियो त तव्हां असांजे बराबरि नथा वेही सघो, तव्हांखे बराबरी वारी सीट नथी मिली सघे। मूं जे सेनेट चेयर कयो त उते मूंखे कंहिं कोन पुछा कई तूं हर पार्कर सां तालुक रखी थी, कोली बिरादरी सां तालुक हालांकि रखी थी। हितां जा मुस्लमान वधीक इन शइ खे बावर कराईंदा आहिनि त भई तव्हां असां खां बि पुराणा मालिक आहियो इन सरज़मीन जा। बिल्कुलु इंडिजिनस असांखे रक़ब ॾिनो आहे असांखे, त असां इंडिया खां वधीक जे कोली भील हिते जा वधीक महफ़ूज़ आहिनि। इंडिया में एतिरा महफ़ूज़ न आहिनि जेतिरा हिते महफ़ूज़ आहिनि। त उहो तव्हां सभिनी साम्हूं ॻाल्हि आहे त ऐं उनखे सेलिब्रेट बि कयूं पिया। तव्हां थर पार्क में वञी ॾिसो त उते जशन लॻा पिया आहिनि, हर तब इलाइक़े में तव्हां ॾिसो जशन लॻा पिया आहिनि ऐं बहितरीन तरीक़े सां उनखे सेलिब्रेट कनि पिया। जंहिं कृष्णा ॻाल्हि कई न त इहो हिकिड़ो तमामु सुठो रुझान आहे असां पाकिस्तान में, पर उन सां गॾोगॾु वरी हिकिड़ो नेगेटिव जेको न असांजो मज़हबी जुनूनियत वारो जेको सोच आहे, सो असां वटि कुझु न कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पराए चवण ते, पराए चुर्च ते, पराए पैसनि ते उहो वरी हिकिड़ो अहिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि जेके सॼे मिठे पाणीअ में ॼण लूणु विझण जी ॻाल्हि कंदा आहिनि। सो असांखे अॼु उहो बि ॾिसणो आहे पाण खे त असां अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़ियुनि सोच वारे पार्टियुनि खे या अहिड़नि ग्रुपनि खे असांखे कीअं साइड ते करिणो आहे, कीअं हुननि खे न्यूट्रलाइज़ करिणो आहे ऐं कीअं हुननि खे अलॻि करिणो आहे त जंहिं असांजे मुआशिरे खे हो पंहिंजे उहा इंतिहा पसंदी वारी या ग़लति सोच में उहो असरु ज़हर जेको आहे उहो न फैलाए सघनि उहे। सही। अच्छा साईं, पाण आज़ाद थी वियासीं, बार बार मां हिन जो ज़िक्र इन करे थो कयां छो जो आज़ाद थियण खां पोइ बि असांजे ख़िलाफ़ जेके साज़िशूं आहिनि, जेके दुश्मनियूं आहिनि, उहे कॾहिं बि ख़तमु न थियूं। ख़ासि तौर ते हिंदुस्तान वारी साइड खां 47 खां वठी अॼु ताईं पाण ॾिसूं था त हू पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके प्रॉक्सीस आहिनि उन्हनि खां कमु वठे थो। पर उन बावजूदि 79 सालनि जो हीउ जेको पाकिस्तान जो सफ़र आहे उहो शानदार आहे ऐं पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजी जेका साफ़ क्रेडिबिलिटी ठाही आहे, शायदि उनजो अंदाज़ो हिंदुस्तान खे कतई तौरु न हुयो, छो जो हू हमेशह ख़्वाहिशमंद रहियो आहे ऐं सदाईं चवंदो रहियो आहे त पाकिस्तान खे आलमी सतह ते तनाव करिणो आहे। त अॼु 79 सालनि में कहिड़ियूं वॾियूं वॾियूं कामयाबियूं आहिनि पाकिस्तान जूं जेके तव्हां ॻणाइण चाहींदो या असांजे व्यूअर्स खे ॿुधाइण चाहींदो? ॾिसो, इहो तमामु अहम सुवालु आहे। असांजी ग़लती जो पाकिस्तान अलॻि ॿ हिसा थी वियो, वॾी ग़लती थी। पर उन खां उन जे मुक़ाबले में हाणे उहो जेको थी वियो उहो पाकिस्ताननि जो ॾोह हुयो या इंटरनेशनल पावर्स जो उन में किरदारु हुयो, उनखे असां नथा ॾिसूं। पर उन खां वॾी ॻाल्हि असां 79 सालनि में जेको कुझु अचीव कयो आहे उहो एतिरो अचीव कयो अथऊं जो अॼु तव्हां बि, तहरा बि, मां बि, सभु असां फ़ख़्रु कयूं था त असां हिन मुल्क में आहियूं जंहिंजी वैल्यू असांजे सिर्फ़ु इंडिया न आहे त को असांजे ख़िलाफ़ु इंडिया जी का पॉलिसी आहे जेको उहा असांखे छुरी हणण लाइ तयारु वेठो आहे या खंजर हणण लाइ तयारु वेठो आहे। अहिड़ा 100 ॿिया कॉर्नर जा कुंडूं आहिनि जिथां किथां छुरी आहे, किथां को तलवार आहे, किथां को पिस्तौल आहे, बंदूक आहे जेको असांखे। पर ऐं इहो सिर्फ़ु असां सां न आहे, हर मुल्क में अहिड़ो चैलेंजिस हूंदियूं आहिनि। असांजो वधीक इन जे करे आहे जो असां अहिड़े जॻह ते वेठा आहियूं। अलाह साईं जो वॾो ख़ासि कर्म आहे जो पाकिस्तान स्ट्रेटेजिक लोकेशन ते वेठो आहे। पाकिस्तान खे अवॉइड करे या पाकिस्तान खे साइड ते करे हिते को बि चौधरी या को बि वॾेरो कंहिं बि दुनिया जो छो न हुजे, न अमेरिका थो हिते को एक्शन करे सघे, न चाइना थो अची सघे, न रूस थो अची सघे, न इंग्लैंड थो अची सघे, न यूरोपियन यूनियन, न नेटो, न को गल्फ जा को माण्हू अची सघे। सो पाकिस्तान जो हिकिड़ो क्रिटिकल पिविटल रोल आहे। हाणे इन रोल में कमज़ोरीअ लाइ 100 माण्हू तव्हांखे तंग करण लाइ वेठा आहिनि। सो सभिनी खां वॾी अचीवमेंट त इहा आहे त असां उन्हनि सभिनी खे मुक़ाबिलो करे पंहिंजो पाण खे मज़बूत कयो आहे। नंबर टू इन मज़बूतीअ में जेको सभिनी खां वॾो हथियार आहे उहो तव्हांजो न्यूक्लियर, उहो शाबस आहे भुट्टे साहिब जी उन सोच खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1967 में जॾहिं हुते UN में तक़रीरूं कयूं हुयूं ऐं उहा ॻाल्हि हले पई 65 जी जंग जी
पोइ त उते हुनखे अहसासु थियो त उहा हे जेके आहिनि सो असांखे अञा कचो खाईंदा, हे असांखे अॼु त हिननि असांजे चवण ते करे कुझु ॻाल्हियूं कनि था पिया, पर सुभाणे हे जेके आहिनि असांखे कचो खाईंदा। त उहा 69 वारी 67 वारी ॻाल्हि हुनजे ज़हन में हुई। ऐं जॾहिं हू प्राइम मिनिस्टर थियो त पहिरियों कमु उन इहो कयो त डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान खे उते स्विट्ज़रलैंड में कॉन्टेक्ट करे ऐं इहो इहो हिकिड़ो वॾो पूरो एपिसोड आहे। पर उहो न्यूक्लियर पावर थियणु इहो को सोलो कमु कोन न हुयो। सोलो कमु कोन हो, पैसा कोन हा, टीम कोन हुई, टेक्निकल प्रोविस कोन हुई, पर भुट्टे साहिब जी सोच हुई। ऐं उन वरी शाबस आहे उन खां पोइ चाहे ज़ियाउल भुट्टे खे लाथो, फांसी ॾिनी, पर हुनखे हिकिड़ो इहो क्रेडिट आहे त उन न्यूक्लियर जे उन प्रोग्राम खे डीरेल न कयो ऐं हर ईंदड़ वारी हुकूमत उनखे क़ाइमु रखियो। सो उन असांखे उहा क़ाबिलियत ॾिनी जो अॼु अमेरिका बि असां सां ॻाल्हाइण में ख़्याल सां ॻाल्हाईंदो आहे, चाइना बि असां सां ॻाल्हाइण में दोस्ती आहे, सभु कुझु आहे, पर उनखे ख़बर आहे त उहा हिननि वटि बि कुझु पावर आहे। ऐं गल्फ वारा बि जेके असां पोइ जेके घुरनि था त तव्हां अचो असां सां दोस्ती कयो, त इहो हिकिड़ो। सो ॿ इहे थी विया। टियों, असांजी जेकी यूथ आहे, जेके असांजा नौजवान आहिनि, तव्हां उन में असां पंहिंजे ज़माने में, त इहा यूथ जेकी आहे सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो उहा उन अलाइनमेंट ते रही आहे, चाहे पाकिस्तान में अंदरि रही करे या पाकिस्तान खां ॿाहिरि। जेको माण्हू चवंदा आहिनि साईं एतिरो त नौजवान वञनि था ॿाहिरि, बाबा भली वञनि, जेतिरा ॿाहिरि वेंदा ओतिरो तव्हांखे तव्हांजी जेके इन्फ्लुएंस आहे या रेलेवेंस आहे उहा सॼी दुनिया में वधंदी। 5 रुपया हिते मोकिलींदा, हिते तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे ॻोठ में घरनि में उहा बहितरी ईंदी। कृष्णा वेठी आहे न, हितां हुनजो असां छोकिरियूं हायर कयोसीं थर कोल में, उहे उते हुननि जो हाणे थर में शी इज़ फ्रॉम थर, त एवरेज साल में हिकिड़ो फसल थींदो आहे जॾहिं मींहुं वसंदो आहे। ऐं उनजो जॾहिं तव्हां सॼे साल ते कंदा हो त मां उते कैलकुलेशन कराई जॾहिं मां उते डायरेक्टर हुयुसि, त 971 रुपया फी महीनो हिकिड़े माण्हूअ जी आमदनी पई थिए। 971 में छा थो थिए? त उहा जॾहिं असां छोकिरियूं हायर कयूं ऐं उनखे ट्रक ड्राइवर जी ट्रेनिंग कराईसीं या डंपर हलायोसीं, त उहा गुलाब देवी हुजे या ॿियूं छोकिरियूं हुजनि, त उनखे असां 35,000 रुपया पघार ॾिनी। ऐं 35,000 खां मां उन जॾहिं पघारूं मिलियूं त मां हिकिड़ो दफ़ो हुन सां मां ॻाल्हायां पियो, मां इन तरक़ी ऐं आज़ादी जे सफ़र जी ॻाल्हि थो कयां। त उन खां मां पुछो त मुंहिंजो गुलाब तो कॾहिं ₹1,00,000 ॾिठो आहे? त चई न। त मूं चयो हे तुंहिंजी पघार घणी आहे? चई अलाए ख़बर न आहे। मूं चयो 35,000 तोखे मिलंदा अॼु, त 3 महीननि खां पोइ तुंहिंजो ₹1,00,000 थी वेंदो। त उहा रओ मथे मुंहं ते करे ऐं खिले पई त ₹1,00,000 मूंखे मिलंदो 3 महीननि खां पोइ। मूं चयो 4 महीननि खां पोइ 4 महीननि खां पोइ 2 लख थींदा, साल खां पोइ जो हेतिरा तुंहिंजा लख थी वेंदा, 5 लख थींदा हेतिरा। त मूं चयो तूं छा कंदे? ऐं सही मां ॿुधायां इरफान, त मां एक्सपेक्ट पियो कयां, मां उते साइट जो उते बॉस हुयुसि, मां एक्सपेक्ट पियो कयां त मूंखे चवंदी त मां को सोन जो को सोन ठाराईंदसि या मां कपिड़ा ठाराईंदसि या मां हीअं कंदसि या हूअं कंदसि। हुन चयो त मां रहंदी आहे मावीअ जे खूह खां आॾो मुंहिंजो ॻोठ आहे, नगर पार्क वारा रस्ते ते, पर चई मां इस्लाम कोट वटि फलाणी जॻह ते होटल वटि मां प्लाट वठंदुसि। मुंहिंजो छो? त चयो उते भरिसां स्कूल आहे, त मां उते प्लाट वठी घर 2 कमर जो ठाराए ॿारनि खे स्कूल में दाख़िल कंदुसि। इहो ॾिसो, हिकिड़ी अणपढ़ियल उहा छोकिरी जेके घर खां निकिती आहे पंहिंजे मुड़ुस सां, ऐं असां वरी उहो कयो त उहा नयूं छोकिरियूं अचनि थियूं त उनखे असां हिकिड़ो एडिशनल नौकिरी ॾिनी मुड़ुस खे या भाउ खे या पीउ खे, इहा अथव त असां उन उहा इहा सोच हुननि कई। ऐं इहा सोच जे करे ई असांजे नौजवाननि पंहिंजो पाण खे वधायो ऐं मुल्क जे कारण बहितरी कई। हाणे उहे ॿाहिरि मुल्क में हुजनि या अंदरि हुजनि, उहे कनि था पिया। ऐं मां वरी आर्मी जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायां त एतिरा असांजे आर्मी जा माण्हू शहीद बि थियनि था, कॉन्फ्लिक्ट में बि आहिनि, जहिड़ो बि आहे, बॉर्डर ते हुजे, अंदरि हुजे, दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु हुजे, अफ़गानिस्तान बॉर्डर आहे, ईरान बॉर्डर आहे, चाइना बॉर्डर आहे, इंडिया जो बॉर्डर आहे, पाणीअ जो बॉर्डर आहे, नेवी आहे। तव्हांजे ख़्याल में त माण्हुनि खे ड्रिज थींदो हूंदो? सही ॾिसंदा हूंदा त वाह मुंहिंजा माण्हू अचनि था, लाश अचनि था, पर अॻु में हिकिड़ी वैकेंसी हूंदी हुई, उन ते 7 माण्हू अप्लाई कंदा एवरेज, अॼु खां 30 साल अॻु में।
हाणे हिकिड़ी वैकेंसी अचे थी उन में 42 माण्हू अप्लाई था कनि मतिलबु इहो एवरेज थी वई आहे त एतिरो माण्हुनि खे ड्रिज कोन्हे को ऐं जज़्बो मौजूदु आहे जो हो ऐं ऑफिसर्स जेके आहिनि आर्मी जा ISSB जे अंदरि जेको कमीशन ऑफिसर थियण जे कारण अॻु में हिकिड़े कोर्स जे कारण एवरेज 35 खां 40,000 कैंडिडेट ईंदा हुआ उन मां 300 350 सिलेक्ट थींदा ऐं हाणे उन 450 या 350 छोक ऑफिसर्स खे सिलेक्ट करण जे कारण एवरेज 1,40,000 एप्लीकेंट्स अचनि था सो इन जो मतिलबु त जज़्बो वधियो आहे बिल्कुलु ऐं असांखे इहो वधाए हलाइणो आहे बिल्कुलु सर असांजी ही ट्रांसमिशन जेका 14 अगस्त ऐं आज़ादी जे ॾींहं जे हवाले सां आहे उहा जारी आहे ऐं इन ई ट्रांसमिशन में असीं मैडम सना ख़ान खां असां कुझु ॿुधणु चाहींदासीं जेकॾहिं उन खां पहिरियां पाण जेकॾहिं पैगाम वठूं बिल्कुलु, कृष्णा बिल्कुलु। खां ऐं साईं खां उन मैम, खां पोइ गानो वरी छो जो बिल्कुलु पाण बिल्कुलु मैम मैडम कृष्णा कोहली साहिब तव्हां ॿुधाइजो त हाणे जेका ही 79 साल असांजा आज़ादी जा मुकमल थिया उन खां पोइ बहितरी जी गुंजाइश त हमेशह जिते किथे मौजूदु हूंदी आहे त हाणे अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा असांजे नौजवाननि खे असांजी क़ौम खे त असां पंहिंजे मुल्क खे अञा बहितर खां बहितर कीअं वणाए सघूं था पैगाम खां पहिरीं आउं सिर्फ़ु इहो पंहिंजे अवाम खे पंहिंजे जेको युथ आहे उनखे चवंदसि त 79 साल असांखे गुज़रिया आहिनि ऐं असां अॼु उन जॻह ते बीठा आहियूं जिते अगरि ॿाहिरीं मुल्क में पावरफुल मुल्क में बि अगरि पाण में जंग थिए थी त सालसी जो किरदारु पाकिस्तान थो अदा करे बिल्कुलु त इहे असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे ऐं हुन मुल्क खे संभालण लाइ असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त उनजे लाइ जिदोजहद कयूं हिते रंग नसल ऐं मज़हब खां बालतर थी करे मुल्क जे लाइ सोचूं त जीअं असांजी धरती आज़ादु रहे ऐं असां आज़ादी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं ऐं दुश्मन अगरि मेरे सां ॾिसे थो त उनखे बॉर्डर ते त असांजी फ़ौज ऐं असांजे जेके सिक्योरिटी फोर्स जा जेके इदारा आहिनि उहे अलर्ट आहिनि उन्हनि पाण मञरायो आहे दुनिया खे ॾेखारियो आहे त ख़बरदार जो अगरि पाकिस्तान जी तरफ़ तव्हां ॾिठो पियो त तव्हांजूं अखियूं कढी वेंदियूं त उन्हनि त उहो साबित करे ॾेखारियो हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त उनखे असां कहिड़े तरीक़े सां ॿाहिरि बि असां कहिड़ो मैसेज ॾियूं अवाम खे इंटरनेशनल इदारनि खे असां कहिड़ो मैसेज ॾियूं मुल्क में असांखे पंहिंजो रोल कहिड़ो प्ले कयूं उहो असांजो फ़र्ज़ु आहे त उहो असां उनखे कीअं करे हलूं पाण में असां अगरि हिते ॿ माइनॉरिटियूं आहिनि लेकिन असां इहो महसूसु न पिया कयूं लेकिन इहो हर माण्हू जी इहा सोच हुजणु खपे त असां वटि सिर्फ़ु मुस्लिम न आहे असां वटि बाक़ी मज़हब जी बि माण्हू रहनि था उहे सभु असांजे पाण असां भाउर आहियूं बराबरि आहियूं ऐं उनखे बि गॾु खणी हलणो आहे ऐं पंहिंजो रोल प्ले करणो आहे इहो तुंहिंजे लाइ मैसेज हूंदो उन्हनि जे लाइ सही लाखिर साहब मुख़्तसर पैगाम आज़ादी जे ॾिहाड़े सां पाकिस्तान ज़िंदाबाद हुयो पाकिस्तान ज़िंदाबाद आहे ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद रहंदो ऐं इन ज़िंदाबाद वारे रहण वारे जेको नारो आहे इन में असां सभिनी खे गॾु थी हलणो आहे ठीकु त वॾी महिरबानी तारिक साहिब अवां वक़्तु ॾिनो कृष्णा अवां जा वॾा अवां कही आया ऐं नाज़रीन असां साई वठंदासीं ऐं साई खां पोइ नवां महिमान हूंदा असां सां गॾु उन्हनि सां गुफ़्तगू पाण शुरू कंदासीं पर साई ते वञण खां पहिरियां तव्हांखे ही मिली नगमो ज़रूरु ॿुधणो आहे सना ख़ान जो जी सना 3 साल पहले मैंने 19 सुबानों में एक प्रोजेक्ट भी किया है एंथम पीस ऑफ वर्ल्ड और 19 सुबानों में मैंने एक ही सॉन्ग किया और अमेरिका की तरफ से मुझे अवार्ड भी मिला तो वो जैसे एकदम You are repeating that? तो आपने एकदम से मुझ पर ब्लास्ट कर दिया ना कि इनसे पूछे क्योंकि मैं मुझे इतना पता था कि मैंने जस्ट सिंगिंग करनी है जैसे सिंगर जाते हैं और अपना सिंगर्स का भी तो बहुत बड़ा रोल रहा है आप देखें जंगों में जब ये बिली नगमे गाए जाते थे राहे हक के शहीदों तो वो तो भाई जान फूंक देती थी इन चीजों में और अब जो मैं आपको सुनाने वाली हूँ ये भी मैंने खुद लिखा है कंपोजिशन भी खुद किया और गाया भी खुद है Excellent. और आपको बहुत पसंद आएगा